नाज़रीन, पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी हिक ॾींहं जे दौरे ते हैदराबाद पहुची वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी हिक ॾींहं जे दौरे ते हैदराबाद पहुची विया आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बलावल भुट्टे तरफ़ां MPA मलक असद सिकंदर जी वालदा जी वफ़ात ते पिणु हुन तर्जियत करण खां पोइ हिन वक़्तु हैदराबाद पहुतो, जॾहिं हैदराबाद में PP MPA शाह ख़ान छोरो तरफ़ां राजपुताना अस्पताल भरिसां ते केतिरनि ई कारकुननि तरफ़ां शानदार इस्तक़बाल करे पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी खे MNA तारिक शाह जामोट जे राशगाह ते पहुचायो, जिते हुन तारिक शाह जामोट जेको MNA आहे हुनजी वालदा जी वफ़ात ते पिणु ताज़ियत कई। हिन दौरान हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध हुकूमत खे फंड जारी न करे सिंध खे गुरबत ॼाणे पंहिंजे, पर सिंध सभ खां वधीक मालदार सूबो आहे। 70% जेका मुल्क जी आमदनी आहे उहा सिंधी ॾिए थी, पर वफ़ाक़ तरफ़ां मुसलसिल सिंध खे नाराज़ कयो वञे। मुख़्तलिफ़ जेके डेवलपमेंट वारा जेके तरक़ियाती कम आहिनि उनमें हुनजी जेका बजट आहे उहा अञा ताईं जारी कई वई आहे, जंहिं सबबु उहे तरक़ियाती कम न कराए सघिया आहिनि। जॾहिं त हुनजो चवणु हुयो त फज़ुल रहमान तरफ़ां जेको धरणो लॻाए वञे उनमें पीपल्स पार्टी कॾहिं बि शरीक न थींदी, छो जो पीपल्स पार्टी धरणे वारी सियासत न करे रही आहे। जॾहिं त बलावल भुट्टे ज़रदारी जो चवणु हुयो त इमरान ख़ान वज़ीर आज़म पाकिस्तान तरफ़ां जो सख़्त जेको मौक़िफ़ आहे कश्मीर वारे मसइले ते न आहे, जंहिं सबबु शहरी सख़्त मायूस आहिनि। इमरान ख़ान खे घुर्जे त कश्मीर वारे मसइले ते हू सख़्त जेको मौक़िफ़ आहे उहो रखे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त PP चेयरमैन बलावल भुट्टे ज़रदारी जी हैदराबाद में आमद दौरान ज़िले इंतज़ामिया तरफ़ां पहिरियों मरतबो केतिरे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जेके बलावल भुट्टे ज़रदारी जी आमद वारा जेके रूट आहिनि उनजे हंगामी बुनियादनि ते सफ़ाई कई वई आहे, जंहिं दौरान शहरियुनि जो चवणु आहे त बलावल भुट्टे ज़रदारी जे दौरे सबबि ई उनजे इलाइक़नि में सफ़ाई थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे अञा ताईं गटरनि जो ॾेस ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त बलावल भुट्टो ज़रदारी जी जेका सिक्योरिटी आहे उहा इंतहाई सख़्त कई वई आहे, जॾहिं त गिदू चौक उनखे अलावा एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स समेत मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उनमें सिक्योरिटी एहलकारनि तरफ़ां दुकान पिणु बंदि कराए शहरनि खे पिणु तशदुद जो निशानो बणायो आहे ऐं उन खां पोइ बलावल भुट्टे ज़रदारी खे सख़्त प्रोटोकॉल में ऐं वापसि टंडो लाइ रवानो कयो वियो आहे। जी अब्दुलरसूल, तव्हांजी महिरबानी।